नाज़रीन ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा रहूं त तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान ख़ान चयो आहे त अमरीका मज़बूत पाकिस्तान ॾिसणु नथो चाहे। भारत, इसराइल ऐं अमरीका गॾिजी पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश कई। PTI हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ भारत में जश्न मल्हायो वियो। हुन चयो त परॾेही साज़िश तहत मौजूदा हुकूमत मुल्क मथां मरी वई वावेला कई वेंदी हुई त PTI महांगाई करे छॾी आहे। हुननि 2 महीननि दौरान महांगाई जो तूफ़ान बर्पा करे छॾियो आहे। ख़बर के हवाले से अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा रहूं। नाज़रीन इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा रहूं। तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान ख़ान चयो आहे त अमरीका मज़बूत पाकिस्तान ॾिसणु नथो चाहे। भारत, इसराइल ऐं अमरीका गॾिजी पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश कई। PTI हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ भारत में जश्न मल्हायो वियो। हुन चयो त परॾेही साज़िश तहत मौजूदा हुकूमत मुल्क मथां मरी वई वावेला कई वेंदी हुई त PTI महांगाई करे छॾी आहे। हुननि 2 महीननि में इन्हनि दौरान महांगाई जो तूफ़ान हिननि बर्पा करे छॾियो आहे। इहो चवणु हो अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो।